महिरबानी साईं नफ़ीस साहब, क़ाबिल एहतराम सिंध जूं महान शख़्सियतूं, मुंहिंजा भाइर ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। आउं सम्झां थो त पहिरीं त इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां MH पवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे महिरबान दोस्तनि जो ऐं गॾोगॾु उनजी फैमिली साईं सनी पवर ऐं सरवर पवर साहिब जिन जो जिन मूंखे मदद कयो त आउं कुझु ॻाल्हायां MH पवर साहिब जी ज़िंदगी ते ऐं प्लस उनजी कयल कोशिशुनि ते। हिन खां अॻु में मुंहिंजा दोस्त नासिर साहब, उमर साहब ऐं ॿिया दोस्त ॻाल्हाए विया आहिनि ऐं तफ़सीली सां। ऐं तव्हांजो एतिरो टाइम न वठंदुसि छो जो ॿिया दोस्त बि आहिनि। ऐं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त MH पवर साहिब जी जेका ज़िंदगी आहे, जेकॾहिं उन ते असीं फोकस कंदासीं त हू न सिर्फ़ु हिकिड़ो तहक़ीक़दान हो, पर गॾोगॾु हिकिड़ो ज़रई माहिर बि हो ऐं जाग्राफी जो बि माहिर हो, तारीख़ जो बि माहिर हो, पाणी जो बि माहिर हो। त हुनजी हिकिड़ी घण पासे जी शख़्सियत हुई ऐं उन घण पासे जी शख़्सियत जे हवाले सां हीअ हमेशह बिलीव कंदो हो बायोडाइवर्सिटी ते। ऐं बायोडाइवर्सिटी में वरी जेकॾहिं असीं उन ते डिस्कस कंदासीं त टे उनजा मेन कंपोनेंट आहिनि। हिकिड़ो जेनेटिकली बायोडाइवर्सिटी, ॿी इकोलॉजिकल बायोडाइवर्सिटी ऐं टी जेका असांजी जेका स्पीशी जेका आहे उहा बायोडाइवर्सिटी। त उन बायोडाइवर्सिटी जे हवाले सां जेकॾहिं अञा अॻिते वधंदासीं त वरी क्रॉप डाइवर्सिफिकेशन ते फोकस कंदो हो। इहो ई नतीजो आहे। तव्हां ॾिठो त MH पवर साहिबु 1925 में पैदा थिए थो, 1949 में ग्रेजुएशन करे थो, वरी 1953 में मास्टर जी डिग्री हासिलु करे थो ऐं उन खां पोइ जॾहिं ज़रायत जा जेके मुख़्तलिफ़ जेके दौरनि जी असीं ॻाल्हि कंदासीं त उन में हिकिड़ो दौरु उहो आहे जो जॾहिं ॾुकार पवे थो, इंडो पाकिस्तान इंडिया जॾहिं गॾु आहिनि त उते अंग्रेज़नि जे दौर में फेमाइन कमीशन डेवलप थिए थी ऐं उहा फेमाइन कमीशन जेका आहे उहा तजवीज़ूं ॾिए थी त बाबा माण्हुनि जी खाद खुराक जो जेको मेन वसीलो आहे उहो ज़रायत आहे। ऐं ज़रायत में जेके से फ्रूट बि अचनि था, भाॼियूं बि अचनि थियूं ऐं ॿियूं तमामु घणियूं शयूं अचनि थियूं। ऐं उन ते फोकस न कंदसि छो तमामु घणो वसी टॉपिक आहे। त इन हवाले सां पोइ 1905 में मिरपु ख़ासि ऐं ॾोकरी ऐं गॾोगॾु सकरनि में रिसर्च स्टेशनूं क़ाइमु थियनि थियूं। ऐं उन खां पोइ वरी 1925 में साईं जॾहिं जी वलादत थिए थी हिते त उन वक़्त में शुरू थिए थो सखर बैराज जी कंस्ट्रक्शन ऐं 32 में कंप्लीट थिए थो। 1939 में सकरन कॉलेज क़ाइमु थिए थो ऐं अहिड़े नमूने हिकिड़ो दौरु ट्रेडिशनल दौरु आहे एग्रीकल्चर जो। उन खां पोइ वरी जेको सो जॾहिं आपाशी सिस्टम शुरू थिए थो, वरी कैनाल ठहनि था, पंहिंजा कोटली बैराज ठहे थो, प्लस जेको सो हीअ गुडू बैराज ठहे थो। त अहिड़े नमूने 1960 वारे ॾहाके में ग्रीन रेवोल्यूशन शुरू थिए थो। त MH पवर साहिब जी जेका जदोजहद जेका आपाशी जे हवाले सां आहे त उन में बिल्डोज़र जॾहिं उहो इंजीनियरिंग खाते में हो त उन वक़्त में बिल्डोज़र, ट्रैक्टर्स ऐं टेक्नोलॉजी खे मुतारफ़ कराए थो। त हिकिड़ो उहो दौरु जेको ग्रीन रेवोल्यूशन जो दौरु ऐं उन खां पोइ हाणे त डिजिटल इरा जो दौरु शुरू थी चुको आहे। त असां जॾहिं ॻाल्हि था करियूं MH पवर साहिब जी त आउं सम्झां थो त साईं क्रॉप डाइवर्सिफिकेशन खां अलावा हुन जेके सरवर पवर साहिब जेके हिते ॾेखारिया असांखे जेके 43 मैंगो जूं वैराइटीज़ ऐं 17 जेके माना जेके फ्रूट्स जेके आहिनि उनजा मुख़्तलिफ़ जेके क़िस्म ॾेखारिया आहिनि। ऐं सम्झां थो त सिंध जी आबहवा जे हवाले सां उमर साहिब जेका ॻाल्हि करे क्लाइमेट चेंज जे हवाले सां त उहो उन क्लाइमेट चेंज खे नज़र में रखंदे हिते अंगूर ऐं इंजीर ऐं जेके ॿियूं जेके तमामु घणियूं जेके वैराइटियूं मुतारफ़ करायूं। त ज़रायत जी बहितरी लाइ जेके 6-7 जेके शयूं आहिनि उन्हनि ते जेको फोकस कयो वेंदो आहे उन में चयो वेंदो आहे त पहिरीं असांखे सॉइल मिटी जेका सही हुजे, जंहिंमें नैमातो मादो हुजे ऐं उन खां पोइ वरी जेका असांखे पाणी खपे, उन खां पोइ उनजो ड्रेनेज खपे, उन खां पोइ उनखे ॿिज खपे, उन खां पोइ मैन पावर खपे ऐं मैन पावर खां पोइ वरी जेको टेक्नोलॉजी खपे ऐं टेक्नोलॉजी खां पोइ वरी उनजो मार्केटिंग सिस्टम हुजे। त MH पवर साहिबु मां सम्झां थो त ज़मीन जो माहिर हो, पाणी जो बि माहिर हो ऐं नई वैराइटीज़ जेका मूं स्पीशीज़ ॻाल्हि कई उन्हनि जो बि माहिर हो ऐं गॾोगॾु ड्रेनेज जो माहिर हो ऐं माण्हुनि खे ज़रई यूनिवर्सिटी ठहणो जाम जे नौजवाननि खे उते सिखिया ॾिनी। त आउं सम्झां थो त हीअ घण रुखी शख़्सियत हो। हिन ते जॾहिं ॻाल्हाईंदासीं त वॾो टाइम लॻी वेंदो। मुंहिंजूं सिर्फ़ु कुझु तजवीज़ूं आहिनि जेके आउं चवंदुसि त जेके दोस्त उहे नोट कनि। त MH पवर फार्म वॾो फार्म आहे। उन में आउं शुक्रिया अदा करियां थो प्रोफेसर डॉक्टर फतेह मरी साहिब जो, जंहिं गुज़िरियल साल टंडो जाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडो जाम जे तरफ़ां MH पवर फार्म जे तरफ़ां MH पवर जे नाले ते हिकिड़ी स्कॉलरशिप जेका असां माना उनजो ऐलान कयो ऐं उहो इन प्रोसेस आहे। इंशाअल्लाह ताला उहो जॾहिं MOU टंडो जाम यूनिवर्सिटी सां ठहंदो त उहो प्रोसेस थींदो। त माना इहो हुनखे मान्यता ॾिनी वई आहे दर यूनिवर्सिटी टंडो जाम जे तरफ़ां। उन में साईं जिन 2 मिलियन रखिया आहिनि, 2 मिलियन उनजी फैमिली रखंदी त 4 मिलियन थींदा। 4 मिलियन जो जेको इंट्रस्ट हूंदो उहो कंहिं ग़रीब शागिर्द जी पढ़ाई लाइ वेंदो। हिकिड़ो त इहो शइ। ॿी हीउ वॾो इदारो आहे त आउं इहा तजवीज़ ॾींदुसि त जॾहिं MH पवर फार्म जो वॾो फार्म आहे त नेशनल वोकेशनल टेक्निकल ट्रेनिंग कमीशन ऐं जेको बेनेजर स्किल डेवलपमेंट प्रोग्राम जेके शुरू थियनि था त हिते हिकिड़ो फार्म मैनेजमेंट जो कोर्स शुरू कयो वञे। थ्योरेटिकल क्लास हिते पढ़ाया वञनि ऐं उन्हनि सां MOU करे ऐं प्लस प्रैक्टिकली क्लासिस उते शुरू कया वञनि। उते फार्म हाउस ते हिकिड़ो नंढड़ो
स्मार्ट जेको हिकिड़ो क्लासरूम बि ठाहियो वञे जंहिंमें 20 खां 25 ॿार जेके आहिनि या कॉन्फ्रेंस रूम ठाहियो वञे उते ट्रेनिंग हासिलु करे सघनि ऐं गॾोगॾु हेॾो वॾो सिंध जी वॾी शख़्सियत आहे ऐं जे हेॾो वॾो कमु कयो आहे सभिनी पासनि खे कवर कयो आहे सिंध जेके त आउं सम्झां थो त असां सभिनी खे उन शख़्सियत खे मञता ॾियण लाइ हीअ जेका हेॾो वॾी तकलीफ़ घुराई आहे उन हवाले सां मुंहिंजियूं 2 टे हिकिड़ियूं ॿियूं तजवीज़ूं आहिनि त हिकिड़ो MH पावर फार्म एंटरप्रेन्योर सेंटर्स उते क़ाइमु कयो वञे ऐं मूं हिते जेका प्रेज़ेंटेशन ॾिठी त सरवर साहिब खे गुज़ारिश कंदुसि त पाणनि ते वेही हिन वक़्तु जॾहिं ग्लोबलाइज़ेशन आहे जॾहिं टेक्नोलॉजी वधी वई रही आहे ऐं जॾहिं असां बायोमास जी ॻाल्हि था करियूं त बायोमास खे माण्हू साड़ीनि था ऐं पंवर साहब उन वक़्त में ॻाल्हि कई त जेको मल्च द मैजिक ऐं बायोमास खे ज़मीन में लॻायो त ज़मीन जी ज़रकेज़ी ज़मीन जो नामियातो मादो वधे हिन वक़्तु सिंध में जेके इशूज़ आहिनि एग्रीकल्चर सेक्टर में असां भाण ऐं पेस्टिसाइड एतिरो था ॾियूं विदाउट सॉइल टेस्टिंग जे नतीजो आहे त असीं ज़मीनूं अॻिते हली सुंड थी वेंदियूं ऐं असांखे पैदावार त मिले थी पर जेकॾहिं इहे भाण घणो केमिकल भाण ऐं जेकॾहिं असां पेस्टिसाइड जा इस्तेमालु नथा करियूं तव्हांखे पैदावार नथी मिले त वाट स्ट्रेटजी शुड बि अडॉप्टेड उन लाइ इहा ई टेक्नोलॉजी जेका असांखे जेका UN वारा चवनि था त पाइदारदारी तरक़ी वारियूं जेके से माना हिकमत अमलियूं तव्हां पंहिंजे फार्म ते लॻायो त उहे क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर प्रैक्टिसिस त मल्च द मैजिक या जेको बायोमास आहे उनखे ज़मीन में जेको सो पूरियूं त ज़मीन जी जेका फर्टिलिटी वधे ऐं जॾहिं ज़मीन जी फर्टिलिटी वधंदी त तव्हांखे पैदावार मिलंदी मूं जेके 5-6 फैक्टर चया हुआ उहे फैक्टर कंहिं बि ज़राअत जी पैदावार सां तमामु घणो लाज़मी आहिनि त इंतहाई शुक्रगुज़ार आहियां सनी साहिब जो ऐं ॿियनि दोस्तनि जो वधीक असां वेंदासीं त कुझु शयूं जेके उन ते डिस्कस करे कुझु आइडिया ॾींदासीं त जीअं असां चाहियूं था त उन फार्म ते बि हिकिड़ो सॼो सिस्टम हुजे हिते बि हुजे त मुख़्तलिफ़ इदारनि सां MOU करे असां नौजवान जी तरबियत ॾियूं फार्म मैनेजमेंट जे हवाले सां हिकिड़ो मॉडर्न फार्म आहे छो न आहे असांजा नौजवान इन फार्म था सिखी ऐं सिंध में ख़ुशहाली आणे सघनि वॾी महिरबानी थैंक यू गॉड ब्लेस यू